हिकिड़ो मिस्र जो शहर आहे जंहिंजो नालो आहे, उन शहर जो नालो आहे तंता। तंता उन तंता जे शहर में हिकिड़ो वली अल्लाह जो दोस्त थी गुज़रियो आहे जंहिंजो नालो आहे सैयद अहमद बदवी रहमतुल्लाह अलैह। सैयद अहमद जी रहमतुल्लाह अलैह। उन बुज़ुर्ग जी मज़ार आहे, वॾो शानदार कुब्बो शरीफ़ ठहियल आहे, अज़ीम शान मस्जिद आहे। जीअं असां वटि सिंध में कलंदर लाल शहबाज़ ॾिठो अथव, ख़ल्क़ जा मेला मचल हूंदा आहिनि, ईअं मिस्र जा माण्हू डॉक्टरनि वटि घटि वेंदा आहिनि, सैयद अहमद बदवी वटि वधीक वेंदा आहिनि। बीमार थींदो डॉक्टर ॾे वेंदो न, तबीब वटि हकीम वटि वेंदो न, पर मिस्र जा माण्हू सैयद अहमद बदवी जी दरबार ते वेंदा आहिनि। अचनि त सूर खयूं अचनि, मोटनि त शफ़ा वठी मोटनि। हा चवंदा त वलीअनि वटि छा थो मिले? असां खां पुछ जेके असां वठी आया आहियूं, ॾिसी आया आहियूं, अखियुनि सां मुशाहिदो करे। तूं ही बदबख्त, तोखे छा मिलंदो? तूं ही बदनसीब। बदनसीब अबू जहल खे त नबीअ वटां बि कुझु न मिलियो, भला जंहिंजो अक़ीदो हुयो त बिलाल हबश खां अचे फैज़ वठी वियो, सुहेब रूम खां अचे फैज़ वठी वियो, हा सलमान फारिस खां अचे फैज़ वठी वियो। अक़ीदो हुजे सचो त अॼु बि अलाह वारा फैज़ वंडनि था। सुभान अल्लाह। हाणे ही पत्थर मुबारक तव्हां ॾे मोकिलियां थो, हिकिड़ो ॾिसी ॿिए खे ॾिए, ऐं उथे केर बि न, सभु पंहिंजी जाइ ते वेठल हुजो। गुफ़्तगू पंहिंजी बिल्कुलु बंदि हुजे, ज़ियारत बि कंदा वञो ऐं ध्यानु मूॾे हुजे। सैयद अहमद बदवी जी ॻाल्हि पे कयो जी। इन बुज़ुर्ग खे सॾींदा हुआ सतोही बुज़ुर्ग। छा? सतोही। छत जे मथां वेहंदो, इबादत कंदो छत जे मथां। ऐं अजीब ॻाल्हि आहे त छत खे ॾाकण न हूंदी, ऐं तस्बीह साईं जी रखियल आहे 2000 मणियनि जी। जॾहिं को मिलण जे लाइ ईंदो हुउसि न, मिलण जे लाइ को ईंदो हो, उहा तस्बीह हेठि लड़काईंदो, उन में हथ विझी छिके मथे वठंदो। सैयद अहमद बदवी। ऐं उन बुज़ुर्ग जी दरबार शरीफ़ ते मुंहिंजे सुहिणे हबीब जा कदम मुबारक पत्थर ते छापियल आहिनि। वल्लाह मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयुसि ऐं चुमी आयुसि। पत्थर ते पेर मुबारक मुंहिंजे लजपाल नबी जा ईअं ॿई कदम मुबारक पत्थर में छापियल आहिनि। ऐं उते मुंहिंजे सुहिणे हबीब जो वार मुबारक रखियल आहे जी। उते जेको इमाम हुयो मस्जिद मुबारक जो, उनखे मूं अर्ज़ु कयो त मूंखे इहो वार मुबारक जी ज़ियारत करा। पोइ चई त असांजो ॾींहुं न आहे ज़ियारत जे लाइ, हिकिड़ो टाइम ऐं ॾींहुं मुक़ररु आहे, पर तव्हां परे खां आया आहियो, तव्हांखे ज़रूरु ज़ियारत कराईंदी। मूं सम्झो इहा सैयद अहमद बदवी जी महिरबानी आहे। पोइ असांखे हीअं वठी वियो, राहदारियुनि मां घिचुनि मां वठंदे हिकिड़ो हुजरो हुन में अंदरि वठी वियो। पहिरीं त बतियूं बंदि कई, बतियूं बंदि करे पोइ अंदरि दाख़िल थियासीं, पोइ बतियूं ॿारियूं। बतियूं ॿारे पोइ शीशे जा फ्रेम लॻल हुया, उहे खोलियईं त उन बुज़ुर्ग जो फटको मुबारक ॿधल साईं जे पंहिंजे हथनि जो अॼु ताईं रखियो। पग मुबारक साईं जो जुबो मुबारक उते रखियल हो। साईं जी उहा तस्बीह 3000 मणियनि जी उहा बि रखी हुई। उन्हनि शयुनि जी ज़ियारत कईसीं। उन खां पोइ उहा संदूक चांदी जी संदूक आहे, जंहिंजे हीअं चांदी जा गुल चिट हीअं मेहराबी वांगुरु ठहियल आहिनि। उहा चौकोर संदूक आहे, उनजे वरी चइनी पासनि शीशा विच में लॻल आहिनि। उनजे अंदरि हिकिड़ी नंढी शीशी आहे, उन शीशी जे अंदरि ॿिन्ही जहाननि जे सरदार जो वार मुबारक। ज़ियारत कयमि, अखियूं ठरी थियूं, दिलि करार में अची वई, रूह खे ताज़गी मिली वई। उन खां पोइ मूं उनखे इमाम साहब खे अर्ज़ु कयो त महिरबानी करे इहो
या संदूक मूंखे थोरी घड़ी जे लाइ ॾियो त मां पंहिंजे मथे ते रखां। मुंहिंजे लॼपाल नबी जो वार मुबारक पंहिंजे मथे ते रखां। सखी मर्द हुयो, मूंखे उहा संदूक इनायत कयो। संदूक मूं पंहिंजे मथे ते रखी त मां ईअं पियो सम्झां त सॼी काइनात जे अंदरि मूंखे हिकिड़ो अजीब मंज़र नज़र आयो, अजीब हाल नज़र आयो, ऐं ईअं सम्झां पियो त मां कंहिं ॿी दुनिया में वञी पहुतो आहियां। साईं इमामुल अंबिया हबीब किबरिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जो मुंहुं मुबारक जो कमाल कुल में हूंदो आहे, उहो जुज़ में बि उहो कमाल हूंदो आहे। हुज़ूर जे जिस्म जो हिस्सो आहे वार मुबारक। जेको कमाल हुज़ूर जे जसद पाक में, उहो उनजे वार मुबारक में बि उहो कमाल। सुभान अल्लाह। पोइ जेॾी महिल उहो वार मुबारक मथे ते रखियुमि, ओॾी महिल तव्हां बच्चा मूंखे यादि आया। तव्हांजे लाइ दुआऊं घुरियमि। अल्लाह साईं जल्ल शानो तव्हांखे दुनिया में इज़त सां रहाए, इज़त सां जीआरे, आख़िरत जे ॾुखनि अज़ाबनि खां रब तव्हांखे बचाए, रब तव्हांखे जन्नतुल फिरदौस नसीब फरमाए। तव्हांजे दीन दुनिया जे भलाई जे लाइ मूं हुते दुआऊं घुरियूं। ॿियो बि घणेई दुआऊं घुरियमि, पर ख़ुशूसन तव्हांजे लाइ, छो त तव्हांजी मूंसां मोहबत आहे त मुंहिंजी बि तव्हां सां। ही संदूक मुबारक आहे, मुंहिंजे मथे ते आहे। भाई बनती है। सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। इहा ज़ियारत नसीब थी। वरी शाज़ली सिलसिलो, जीअं असां वटि हिते कादरी, नक्शबंदी, सोरवर्दी, चिश्ती 4 सिलसिला आहिनि, पर अरब में वरी हिकिड़ो सिलसिलो तमामु घणो मशहूरु आहे, शाज़ली सिलसिलो। उन शाज़ली सिलसिले जो इमाम ऐं अॻवान हज़रत इमाम अबुल हसन शाज़ली रहमतुल्लाह। उन बुज़ुर्ग जे आस्थाने मुबारक ते हाज़िरी जो दिलि में वॾो शौक़ु हुयो, ऐं उहो काहिरा खां, जितां असां जहाज़ में लथासीं काहिरा खां उहो शहर तक़रीबन 1100-1200 किलोमीटर परे हो। मुंहिंजो 1100 किलोमीटर या 1000 या 1500 किलोमीटर बि कंदासीं, पर दीदार बुज़ुर्ग जो ज़रूरु कंदासीं। अल्हम्दुलिल्लाह। उन सुहिणे वली सैयदना अबुल हसन शाज़ली रहमतुल्लाह अलैह जे बारगाह ते हाज़िरी नसीब थी। राति ते रहियुसि। उन्हनि खे ख़बर पई, मुंहिंजे ड्राइवर उनखे ॿुधायो त हीउ शेख आयो आहे, शेख करींदा आहिनि बुज़ुर्ग खे, हीउ शेख आयो आहे पाकिस्तान में, 300 किताब हिन लिखिया आहिनि। पोइ एॾो ख़ुशि थिया, मूंखे भाकुर पाइनि, मुंहिंजा ॻल चुमनि। पोइ मजलिस घुरायूं, तकड़ी मजलिस घुरायूं, जो असांखे हाणे तव्हां कुझु बयानु करे ॿुधायो। पोइ मूं बि टुटी फुटी अरबी जहिड़ी अचे पई, अरबी में बयानु कयुमि। पोइ मूंखां पुछो तव्हां जेके 300 किताब लिखिया आहिनि, उन्हनि में कंहिं हिकिड़े किताब जे बारे में ॿुधायो, छाजे बारे में तव्हां लिखियो आहे? मुंहिंजो हिकिड़ो किताब आहे, उनजो नालो आहे जमाल मुस्तफ़ा, मदीने वारे साईं जो हुस्न ऐं जमाल। उहो ॿोली कहिड़ी आहे? मुंहिंजो सिंधी ॿोली आहे, पर हुन में हदीसूं आयतूं त अरबी में आहिनि। कि भला उन जी असांखे का उन किताब में जेको तव्हां लिखियो आहे, उहा ॻाल्हि करे ॿुधायो। छो इहो त मुंहिंजो मनपसंदि मौजूद आहे, मुस्तफ़ा जे हुस्न ऐं जमाल जी ॻाल्हि कजे। पोइ मूंखे चयोसीं तव्हांजी ॿोलीअ में असांखे का नात ॿुधायो। मुंहिंजो तव्हां सिंधी सम्झंदव त कोन, चई सम्झंदासीं न, पर तारीफ़ त मदीने वारे साईं जी आहे न। चई मूं पंहिंजी नात हिकिड़ी ठहियल पढ़ी, मुंहिंजे दिलड़ीअ जो दिलबर महबूब मोहम्मद रहमत जो पीरी पे कर महबूब मोहम्मद और ही नात ॿुधाई मां, या रसूल अल्लाह यतीमन यार तू
या हबीब अल्लाह अड़न आधार तू इन्नमान कासिमुन वल्लाहु युदी तो चयो इन्नमा दर तुझे ता दिल रुबा खाली न आहे को वियो कर मुला के कुर्ब वारी रात जो या रसूल अल्लाह मुखे खैरात जो नहीं अरब छूमन पिया छूमन चोसे असां या ॿोली नथा सम्झूं पर तव्हांजे आवाज़ में ॾाढो मिठास आहे वरी ॿुधायो असांखे वरी से मुंहिंजा फ़ोन नंबर वरितऊं एड्रेसूं वरितऊं मूंखे चयूं त वरी तव्हां कॾहिं ईंदव हाणे अॼु ताईं उहे माण्हू मूंसां फ़ोन ते राब्ते में आहिनि अॼु ताईं हाणे मूंखे दावत ॾियनि था पिया त साईं 2 सेप्टेम्बर ते असां वटि हिते वॾी मीलाद जी मजलिस थिए थी वॾी महफ़िल मीलाद जी कंदा आहियूं असांजी दिलि चाहे थी त हुन में ख़ुशूसी ख़िताब तव्हांजो असांजी दावत क़बूल कयो मिस्र में अचो मुंहिंजो हाणे सिंध वारा मूंखे छॾनि त तव्हां वटि मिस्र में अचां सुभान अल्लाह साईं वरी उन्हनि मूंखां फ़ोन नंबर वरिता राब्ता वरिता असां त वरी सुबुह जो हलिया आयासीं पर राति सईदना अबुल हसन शाज़ली जे क़दमनि में गुज़री ऐं उहा राति मुंहिंजे लाइ मुंहिंजी ज़िंदगी जी ख़ुशि नसीबी वारी राति जेका राति तूर सेना जबल ते गुज़री ऐं जेका राति हज़रत अबुल हसन शाज़ली जे दरबार में गुज़री सुभान अल्लाह सुभान अल्लाह कहिड़ा कहिड़ा थकिजी पिया आहियो हा मां सॼी राति कोन छॾींदोसांव वरी हाणे वञा थो पियो वरी सफ़र ते उर्दन थो वञा उर्दन त तंहिंजे करे अॼु मिलिया आहियूं अॼु लागी थो कसर कढंदासीं हमरा पंहिंजी ज़ाल खे ॾिनी तलाक तलाक ॾिनी चंबा बहाए कढई तलाक त ॾिठी मारींदा क्यों चई आखे भला हले हथ आवी हले न अॼु तव्हां मूंखे हथ आया आहियो सोलो कोन छॾींदोसांव सल्लल्लाहु अलैहि ते असां मोटी आयासीं राति रही सुबुह जो वरी वापसि मोटियासीं हाणे वञूं पिया दसूक जो शहर में दसूक उते हज़रत सैयदना इब्राहिम दसूकी रहमतुल्लाह अलैह वॾो कामिल वली चोटी जो वली थी गुज़रियो आहे हुनजी मज़ार पाक आहे दसूक जे शहर में मूंखे फ़ोन आई वेननि पिया शेखुन अल करीम माना असांजा शेख सगोरा असांजा बुज़ुर्ग तव्हां किथे आहियो मुंहिंजो इन्ही ज़ाहिबुन इला दसूक अना फी मुंतसफ़ तरीक़ मां जो विच रस्ते में आहियां वञा पियो थो दसूक ॾे चवण लॻा नहनु मुंतज़िरून वल्लाह नहनु फिल इंतज़ार अलाह जो कसम असां तव्हांजे इंतज़ार में आहियूं यार हे केरु दसूक में मां न अॻु आयुसि न को ॼाण न सुञाणे फ़ोन केरु था कनि पिया मुंहिंजो इंतज़ारु केरु था कनि ख़ैर मां अञा 10 किलोमीटर गाॾी हले त वरी फ़ोन अचे वरी अञा 15 किलोमीटर हले वरी फ़ोन साईं हाणे किथे पहुता आहे हाणे किथे पहुता आहियो बाबा मां अचां थो पियो रस्ते में पर आहियो तव्हां केरु की बसि असां तव्हांजा हुबदार आहियूं ॿियो केरु आहियूं नहनु नुहिब्बुक वल्लाह नहनु नुहिब्बुक अलाह जो कसम असां तव्हां सां मोहबत था रखूं साईं मां दसूक में पहुतो आहियां तो अॻ में गाॾियूं झलियूं इंतज़ार में बीठा आहिनि इस्तक़बाल में पोइ मां बुज़ुर्गनि जी हाज़िरी भरी उहे माण्हू मूंसां गॾु हुजनि हाज़िरी भरे सलाम करे मूंखे मूं चयो हाणे मां वेंदुसि चई न तव्हांखे छॾींदासीं छा असांजे घर हलो असांजी दावत खाओ पोइ घर वठी विया
वरी साईं उहे पंहिंजो मिस्री ताम ठाहियूं, हीअ असांजो ताम आहे, हीअ असांजो रवाज आहे, असां हीअ खाईंदा आहियूं, हीअ पीअंदा आहियूं, हीअ असांजो क़ौमी तरीक़ो आहे। उहे खाधा तयारु कयूं, मानी टुकुर खाधोसीं। पोइ मूं पुछियो मान में ॿियो ख़बर तव्हां मूंखे सुञाणो कीअं, तव्हांखे फ़ोन नंबर मुंहिंजो कंहिं ॾिनो, तव्हां कीअं मुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ? चयोसीं तव्हां पंहिंजो अबुल हसन शाज़ली जे दरगाह ते राति रहिया हुयो, उते मुंहिंजो भाउ तव्हां सां मिलियो हो, तव्हांजी नात उन ॿुधी हुई, उन असांखे फ़ोन कई आहे त हीउ पाकिस्तान को शेख आयो आहे, इन जो इस्तक़बाल कजो, इन खां दुआ वठिजो। हाणे मां पंहिंजी ख़ुदि सनाई नथो कयां, अलाह साईं जल शानो मूंखे तकबर खां बचाईंदो, अलाह साईं वॾाई खां बचाईंदो। मां फ़क़ीरनि जे जुती जे दज़ जे बराबरि न आहियां, मां गदिलो ई गुनहगार, पर अम्मा बि नेमत रबिक फहदिस, अलाह जी नेमत जो भली ॻाल्हि करे ॿुधायो। अलाह जी नेमत ऐं अलाह ताला जी करम नवाज़ी तव्हांखे ॿुधायां थो त उहे माण्हू पिया दसूक जा चवनि त वल्लाह नव्वरतल मिस्र, चई अलाह जो कसम आहे तव्हां आया आहियो त मिस्र नूर वारी थी वई, तव्हां मिस्र खे मुनवर करे छॾियो। वल्लाह या शेख फी रुयतिक व फी वजहिक बहिया, तव्हांजे चेहरे में ताज़गी आहे, तव्हांजे चेहरे में नूर आहे, जेको हिकिड़ो भेरो तव्हांखे ॾिसंदो सो ज़रूरु तव्हां सां मोहबत रखे। उहे माण्हू जेके ज़िंदगी में न मूंखे ॾिठो न वाइठो, उते जेॾी महिल मज़ार शरीफ़ ते वियासीं त हिकिड़े माण्हू भाकुर पातो अछी दाढ़ी सां, चयूं हीअ असांजो शेख आहे, बुज़ुर्ग आहे। साईं भाकुर पातई त 5 मिंट यको रोंदो रहियो, मां न ॼाणा न सुञाणा। मूंखे चई त मां 15 सालनि खां वठी तव्हांजे इंतज़ार में आहियां, 15 सालनि खां वठी मूंखे तव्हांजे मिलण जो इंतज़ार हुयो। काबल ना मां कया शेख हादा सिर्रुम मिनल इसरार, चई त साईं जेको तूं असां मिलिया आहियूं इहो अलाह जे राज़नि मां हिकिड़ो राज़ आहे। मां वरी चिताए पियो ॾिसां त हिन जी सूरत मूंखे ॾिठल थी नज़र अचे, बोले ख़्वाबनि में ख़्यालनि में, पर ॾिठल वाचल चहिरो थो नज़र अचे। सुभान अल्लाह। वरी अॻिते वधियासीं त वरी ॿी हिकिड़ी फ़ोन आई, साईं तव्हां काॾे था वञो? मूं चयो हाणे मां दसूक मां निकितो आहियां ऐं वञा थो इस्कंदरिया जे शहर में। चईं असां तव्हांजे रस्ते में असांजो ॻोठु आहे, असां इंतज़ार में बीठा आहियूं। हे वरी केरु? मां वियुसि त हिकिड़ो माण्हू हुजे, उहो रस्ते में बीठो हुजे, चई त मां अल अज़हर जेका मिस्र जी वॾी यूनिवर्सिटी आहे, इस्लामी दर्सगाह आहे, कि अल अज़हर जे तरफ़ां बाहिस आहियां तसव्वुफ़ ते, माना तफ़्तीश करण वारो, तसव्वुफ़ जे बारे में मां तहक़ीक़ करण ते मुक़ररु थियल आहियां अज़हर शरीफ़ जे तरफ़ां। सो मूंखे तव्हांजे बारे में असांजे दोस्तनि अबुल हसन शाज़ली जे दरगाह खां ॿुधायो त बुज़ुर्ग आयो अथव पाकिस्तान खां, उन सां ज़रूरु मिलिजो। त असां तव्हांजे इंतज़ार में बीठा आहियूं। साईं उहो पंहिंजो बिस्कुट हुजनि, मिठाइयूं हुजनि, साईं मुंहिंजा पंहिंजो इहे जूस हुजनि, शरबत हुजनि, उहे खयूं थेलियूं भरियूं इंतज़ार में बीठा। साईं हाणे महिरबानी कयो, असांजो ॻोठु हितां वेझो आहे, उते असांजो ॻोठु हलो। मूंखे अॻिते वञिणो आहे इस्कंदरिया, चईं इस्कंदरिया वेझो आहे पर असांजो ॻोठु हलो। वरी साईं मूंखे ॻोठु वठी आहे, सॼे ॻोठ जा माण्हू गॾु थिया। साईं असांखे उहो सिंधी वारो शेर पढ़ी ॿुधा जेको अबुल हसन शाज़ली जे दरगाह ते पढ़ियो हुजे। साईं मूं हुननि खे नसीहत कई, कुझु शेर पढ़ी ॿुधाया, रो न अखियुनि मां ज़ार ज़ार। चयोसीं इहा जेका चादर आहे न, इन चादर में राज़ थो असांखे सम्झ में। महिरबानी कयो 2 मिंटनि जे लाइ इहा चादर असांखे ॾियो त असां पंहिंजे मथां रखूं। वरी इहा चादर वठी वरी हिक ॿिए खे मथे ते रखनि, वरी फोटू कढो, बाबा वारो कयो, फोटू कढो मुंहिंजो, हीअ चादर वक़्त सां असांखे मिली आहे। चयोसीं भला जेकॾहिं तव्हांजे सिलसिले में मुरीदी में को माण्हू दाख़िल थिए त उनजो तरीक़ो कहिड़ो आहे? मुंहिंजो मां तव्हांखे मुरीद करणु नथो चाहियां, न को मां लाइक़ु ई आहियां तव्हांखे मुरीद करण जो, तव्हां भलारा आहियो, मूंखां बरगुज़ीदा आहियो। कि न साईं, असांखे पंहिंजे तरीक़े में दाख़िल कयो, असांखे पंहिंजे मुरीदी में शामिलु कयो। असां सॼो ॻोठु जो नालो अल बही, अल
बही अल बही ॻोठ वारा असां सभु तव्हांजा मुरीद था थियूं, असांखे पंहिंजे तरीक़े में दाख़िल कयो। उन्हनि खे ज़िक्र कल्बी सेखारियुमि, सम्झायुमि, ॾाढो ख़ुशि थिया, ॾाढो ख़ुशि थिया, हद खां वधीक। मूंखे छॾनि न पिया, चईं असां वटि अञा 2 टे रातियूं रहो। हिकिड़ी राति रहायूं मूंखे, मां वञा पियो सिकंदरिया, होॾे न छॾियो, राति रहायूं पाण वटि। सही ईअं ख़िदमत पिया कनि जीअं मुरीद पंहिंजे मुर्शिद जी। हिते जीअं सिंध में फ़क़ीर मोहबत सां इज़त ॾींदा आहिनि, मां त लाइक़ु न आहियां, फ़क़ीर मोहबत मां मान ॾींदा आहिनि, इन खां बि वधीक मिस्र जा माण्हू मूंखे मोहबत ऐं प्यार ॾियनि पिया। मुंहिंजे ही अलाह जो करम आहे ऐं मदीने वारे साईं जी महिरबानी, मुंहिंजे कामिल मुर्शिद फज़लाबादी जी नज़र करम आहे। हिन परदेस में अरब सॻोरा, अरबी ॻाल्हाइण वारा, ऐं हेॾी मोहबत, हेॾो प्यार, ऐं उन ॾींहं खां वठी अॼु